बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व लअनु दाइमु अला अअदाइहिम मलऊनिन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल मासूम अफ़ज़लुल अअमाल अल इंतज़ारुल फ़रज। सामीन नाज़रीन मोहतरम, इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम जी ग़ैबत जे ज़माने में मोमिन जी ज़िम्मेवारियुनि जे उनवान सां हीअ पंजी निशस्त गुफ़्तगू इन जाइ ते पहुती हुई त इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी दुआए फ़रज में मोमिननि खे नसीहत कई आहे त ग़ैबत जे ज़माने में कीअं रहनि। ज़ाहिरन ॾिसण में हीअ हिकिड़ी दुआ आहे, हिकिड़ी मुनाजात आहे, लेकिन इहा हिकु नसीहत आहे जंहिंमें मासूम अलैहिस्सलाम इंसान जे मुख़्तलिफ़ आज़ा व जवारिह खे बयानु कंदे त उन्हनि खे इंसान खे कीअं बणाइणु घुरिजे उन खे ज़िक्र कयो। उन खां पोइ मुआशिरे जा जेके किरदार आहिनि उन सभिनि खे वाज़े करे उन्हनि जूं ज़िम्मेवारियूं इमाम अलैहिस्सलाम इन दुआए फ़रज में बयानु कयूं। जीअं पहिरियां लफ़्ज़ उन्हनि में शुरू थियनि त वतफ़ज़ल अला उलमाइना बिज़ुहद व नसीह, आलिमनि खे ज़ुहद ऐं नसीहत अता फ़रमा। यानी ग़ैबत इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम में जेके उलमा आहिनि उन्हनि खे हिकु त नसीहत ऐं ॿियो ज़ुहद हुअणु घुरिजे। व अलल मुतअल्लिमीन बिज़ुहद व रग़बा, तालिब इल्म जे लाइ मौला फ़रमाइनि था त तालिब इल्म जेकॾहिं इंतज़ारु करण जो चाहे ऐं जेकॾहिं वक़्त जे ग़ैबत जे ज़माने में तयारी करणु थो चाहे इमाम ज़ुहूर जी, त पोइ उहो कोशिशि ऐं रग़बत रखे, शदीद कोशिशि पंहिंजे मतालिब खे यादि करण में, इल्मी मतालिब खे हल करण में ऐं इल्म में रग़बत रखे। व अलल मुस्तमिईन बित्तिबाए वल मौइज़ा, यानी ज़िम्मेवारी सिर्फ़ु उलमा जी ऐं तुलबा जी कोन्हे, बल्कि आलिम जेको इल्मु महिनत करण सां हासिलु कनि, उन खां पोइ तालिब इल्म जेके महिनत करण खां पोइ जदोजहद करण खां पोइ जेको इल्मु हासिलु कनि, इहो वरी जॾहिं ॿुधाइनि त ॿुधण वारनि जी ज़िम्मेवारी मौला ॿुधाए छॾी आहे त जेके मुआशिरे जा ॿुधण वारा आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे त वल मुस्तमिईन बित्तिबाए वल मौइज़ा, त उहे इन ॿुधायल इल्म जी इत्तिबा बि कनि ऐं उन मां नसीहत हासिलु कनि। उन खां पोइ हिकिड़ी सीट आहे जंहिंमें ॿ दुआऊं इमाम ज़माना घुरनि था, जेके दुआऊं आहिनि त वाला मर्दल मुस्लिमीन बिशफ़ाए व राहा वाला मौताहुम बिर्राफ़त व रहमा, मुस्लमाननि मां जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे अलाह साईं शफ़ा ॾे ऐं जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे रहमत ऐं राफ़त अता फ़रमा। उन खां पोइ मुआशिरे जे कुझु किरदारनि खे अलाह जे मासूम इमाम नक़ुल कयो आहे त उलमा तालिब इल्मनि जी इहे ज़िम्मेवारियूं आहिनि, ॿुधण वारनि जूं जेके ज़िम्मेवारियूं अर्ज़ु कयूं इहे आहिनि। उन खां पोइ वाला मशाइख़ना बिल वक़ार व सकीना, असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि वॾी उमिरि वारा आहिनि उहे पंहिंजे पाण में सुकून ऐं वक़ार पैदा कनि, हिन उन्हनि खे सुकून ऐं वक़ार अता फ़रमा। वॾी उमिरि वारे बुज़ुर्गनि खे इहो हुजणु खपे जो उहे पुरवक़ार शख़्सियतूं हुजनि ऐं सुकून वारियूं शख़्सियतूं हुजनि ताकी उन्हनि जे किरदार खे ॾिसी नौजवान उन्हनि जे अमल ते अमल कनि। हाणे इहो थियो बुज़ुर्गनि जे लाइ, वरी सिर्फ़ु बुज़ुर्गनि जे लाइ न, वरी इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम नौजवान अलाह था फ़रमाइनि व अलल शबाब बिल इनाबत व तौबा, ऐं जेके नौजवान आहिनि उन्हनि खे इस्तिग़फ़ार ऐं तौबा जो दामन न छॾणु घुरिजे। नौजवान जी वरी इमाम ज़माना जी ग़ैबत जे ज़माने में ज़िम्मेवारी आहे त उहो तौबा ऐं इस्तिग़फ़ार जे हवाले हुजे। उन खां पोइ व अलल निसाए बिल हया वल इफ़ा, इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जी जे इंतज़ार में मुंतज़िर ख़वातीन, उन्हनि जी ज़िम्मेवारी इहा आहे त उहे हया ऐं इफ़त जे दामन खे पंहिंजे हथनि मां न वञणु ॾियनि। व अलल अग़निया बित्तवाज़ु व सिआ, ऐं जेके पैसे वारा मालदार माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िम्मेवारी इहा आहे त उहे हिकु त नरम दिलि हुजनि ऐं ॿियो वुसअत सां अता करण वारा हुजनि। जेकॾहिं मौला इन मुआशिरे जे इन हिकिड़े फ़र्द खे ज़िक्र करे हा, इन हिकु किरदार खे ज़िक्र करे हा ऐं ॿिए खे छॾे ॾिए हा त पोइ बि मसइलो ख़राबु हो। मौला उन खे बि न विसारियो आहे। जॾहिं ग़नी जी ज़िम्मेवारी आहे त उहो तवाज़ो करे ऐं वुसअत ॾे त उन खां पोइ अलल फ़ुक़रा बि सब्र वल क़ना, पर जेके फ़क़ीर आहिनि उन्हनि खे बि घणी तड़प ऐं तलब न हुजणु खपे, बल्कि उहे सब्र ऐं क़नाअत ते रहनि। यानी मुआशिरे जा इहे सभु किरदार मौला इमाम ज़मान अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाइनि था जेकॾहिं मुंहिंजे मुआशिरे में ग़ैबत जो इंतज़ारु करणु, ग़ैबत खां पोइ ग़ैबत जे ज़माने में ज़ुहूर जो इंतज़ारु करण वारो जेको बि शख़्स आहे, जंहिं बि किरदार जो आहे उन खे पंहिंजे ज़िम्मेवारनि खे अंजाम ॾियणु घुरिजे। यानी फ़क़ीर खे सब्र ऐं क़नाअत करणु खपे। उन खां पोइ दुआ आहे मौला जी त वल ग़ुज़ात बिन नस्र वल ग़लबा वल उसरा बिल ख़लास वर राह, जेके क़ैदी आहिनि उन्हनि खे राहत ऐं क़ैद मां छुटकारो ॾे। उन खां पोइ हिकिड़ो किरदारु मौला साईं साम्हूं पेश था कनि व अलल उमरा बिल अदल व शफ़क़ा,
ऐं जेके बादशाह आहिनि जेकॾहिं मुंहिंजे ग़ैबत जे ज़माने में, उन्हनि खे हिकिड़ो त नरमी ऐं उन खां पोइ अदल जे रस्ते ते हलणु घुरिजे। उन खां पोइ वाला रईयत बिल इंसाफ़ व हुस्न सीरा, जेके रईयत वारा आहिनि उन्हनि खे हुस्न सीरत ऐं हक़ शनासी करणु घुरिजे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।